नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं तव्हां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। काज़ी अहमद वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल सिंध जी नामियारी अदाकारा शबीरा चन्ना जो कराची जे डाव अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। शबीरा चन्ना डाव अस्पताल जे ICU वार्ड में दाख़िल आहे। सकाफ़त खाते पारां सिंध जी नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो ऐलान कियो वियो आहे। DG कल्चर मुनवर अली महेसर शबीरा चन्ना जी न्याणी खे 2 लख रुपयनि जो चेक ॾिनो आहे। फनकार ऐं अदाकार असासो हूंदा आहिनि। सिंध हुकूमत शबीरा चन्ना ते थींदड़ ख़र्च पाण बर्दाश्त कंदी। मुनवर अली महेसर जो वधीक चवण आहे त सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह हुकुम ॾिनो आहे त नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना सां मुकमल सहकार कयो वञे। हिकु भेरो ॿीहर मूंखे ॿुधायूं त काज़ी अहमद वेझो हादसे में ज़ख़्मी थियल सिंध जी नामियारी अदाकारा शबीरा चन्ना जो कराची जे डाव अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। जी बिल्कुल फराह काज़ी अहमद वेझो जेको सिंध जी नामे वारी अदाकारा शबीरा चन्ना जो एक्सीडेंट थियो उनखे रात जेको आहे डाव हॉस्पिटल जे ट्रामा सेंटर में शिफ्ट कयो वियो, पर कल्चर डिपार्टमेंट पारां DG कल्चर मुनवर अली महेसर पारां जेको आहे शबीरा चन्ना जी न्याणीअ खे 2 लख रुपए जो चेक ॾिनो वियो आहे ऐं कल्चर डिपार्टमेंट जे DG सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त शबीरा चन्ना ते जेतिरो बि ख़र्च हूंदो उहो सकाफ़त खातो भरींदो। ॿिए तरफ़ जेको सिंध हुकूमत जो सूबाई वज़ीर आहे सरदार अली शाह जो चवणु आहे त जेकी बि असांजा फनकार आहिनि बिलख़ुसूस जेकी शबीरा चन्ना आहे उन ते जेतिरो बि ख़र्च ईंदो कंहिं बि प्राइवेट अस्पताल में त उहो जेको आहे कल्चर डिपार्टमेंट भरींदो ऐं मुनवर अली महेसर DG कल्चर जो चवणु आहे त शबीरा चन्ना ते जेतिरो बि ख़र्च ईंदो वधीक जेतिरो ख़र्च ईंदो उहो सकाफ़त खातो बर्दाश्त कंदो, पर तकिड़ो जेको आहे शबीरा चन्ना जे इलाज लाइ कल्चर डिपार्टमेंट पारां 2 लखनि जो चेक ॾिनो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी आमिर अपडेट करण लाइ।